सोबतुर हिंगोजा थाणे जे साफ़िन आपातकारनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब सोबतुर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें शहदाद खान भागत, जमाल महमूद खड़ो, इमदाद हुसैन ओठेलाल ॾिनो, मल्ला ज़ाहिद सामेटियो, मेहदी हसन भागत, सैयद आमिर शाह महबूब सहतो, मंजूर सना लालण, चना ज़हूर, हुसैन ॼामड़ो, आरिफ खाकी, फज़ल मोहम्मद मंगी, इलियास शुम्बाणी समेत वॾी तादाद में साफ़िन समाजी कारकुननि शिरकत कई। वज़ाइरनि चयो त अफ़सोस हिंगोजा पुलिस हक़ ॾियण बदिरां आबादकारनि साफ़िन ते कूड़ा केस दाख़िल कया आहिनि, जिन जी मज़म्मत कजे थी। हुननि चयो त जेकॾहिं केस ख़ारिज न कयो वियो त सख़्त एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।